हिकिड़ो प्रोग्राम थियो सो मानी बानी खाई हाणे स्टेज ते वेठा आहियूं प्रोग्राम शुरू थियण वारो आहे त हिकिड़े माण्हू अनाउंसमेंट कई मौलवी साहिब खे अर्ज़ु कंदासीं अचो तलावत करियो ॾिठा वरी चई साईं मौलवी साहिब से गुज़ारिश है आए तलावत करे हाणे मौलवी साहिब खे तव्हां चयो ई कोन त ईंदा कीअं हिकिड़े माण्हू को चओ त ईंदो न हुनखे चयो ई कोन त उहो कीअं ईंदो आउं उथियुसि त मूंखे हिकिड़े फ़नकार चयो वेह यार तोखे तकड़ जा तुंहिंजी शुरूअ में एंट्री न आहे विच में तो वेह हा वेह वरी आ जाए मौलवी साहब आउं उथियुसि भाई मिठू आपको क्या है आउं उथियुसि मुंहिंजो सूर फाता मक्की हिकु रुकू 7 आयतूं बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभु तारीफ़ उन अल्लाह जी जेको सॼे जहान जो रब रहमान रहीम जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे मालिक यौमिद्दीन मालिक आहे क़यामत ॾींहं जो अय्याक नअब्दु व अय्याक नस्तईन असीं तुंहिंजी इबादत करियूं तोखां ई मदद घुरंदा अहदिना सिरातल मुस्तक़ीम असांखे सिधी वाट ते हलण जी तौफ़ीक़ ॾे सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम उन वाट जी जंहिं वाट ते तो इनाम रखियो गैरल मग़ज़ूबि वलज़्ज़ालिन आमीन न उन वाट ते जंहिं वाट ते तुंहिंजो गज़ब थियल गुमराहन वारी वाट खां बचाइजी सदक़ल्लाहु अज़ीम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल यार मिठू तूं तो मशकुरो माण्हू मुंहिंजो मशकुरो या मुस्लमान न आहियां छा क़ुरान पढ़ो हिन खां पोइ सूरे बक़रा 286 आयतूं 40 रुकू मदनीअ इन खां पोइ सूरे इमरान 200 आयतूं 20 रुकू इन खां पोइ सूरे निसाए इहे सभु मदनीअ पढ़ो क़ुरान पढ़णु सवाब क़ुरान पढ़णु सवाब क़ुरान ॿुधणु सवाब नियाणियूं पढ़ायो पुट पढ़ायो इल्मु मूंखे फ़र्श काटी अर्श ताईं पहुचाईंदो अलाह मूंखे आबाद रखे सदा ख़ुशि हुजो आबाद मूंखां का ग़लती थिए त हिकिड़ो नंढो भाउ सम्झी पंहिंजो हिकिड़ो माज़ूर फ़नकार सम्झी मूंखे माफ़ु कजो अलाह मूंखे सदा ख़ुशि रखे सदा आबाद हुजो।